अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इन्नल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वज़्कुरू इज़ अंतुम क़लीलुम मुस्तज़अफ़ून फ़िल अर्ज़ि तख़ाफ़ून अन यतख़त्तफ़कुमुन नासु फ़आवाकुम व अय्यदकुम बिनस्रिहि वरज़क़कुम मिनत-तय्यिबाति लअल्लकुम तशकुरून। सूरह अनफ़ाल आयत नंबर 26। अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमाए तो जे ऐं उन वक़्त के उन टाइम के यादि कयो जहिड़ा ऐं थोड़का हुआ ज़मीन में ऐं बिल्कुलु कमज़ोर सम्झे में आया थे। माण्हूअ खे बिल्कुलु कमज़ोर सम्झंदा हुआ अने आंखे हमेशा ई द्रप हूंदो हो जे ॿिया माण्हू आ मथे हमलो करे विझंदा या आंखे मुल्क मां कढी छॾींदा। पोइ अल्लाह ताला आंखे बहितरीन ठिकाणो ॾिने ने अल्लाह रब्बुल आलमीन आंजी बहितरीन मदद बण कयईं। अल्लाह ताला आंखे पाक रिज़्क़ ॾिने एतिरे लाइ करे जी ऐं अल्लाह ताला जो शुक्र कयो। हिन आयत जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारे माण्हुनि खे हिकिड़ी वस्तु ई यादि ॾियाराए जे अल्लाह ताला आ मथे जेको एहसान कयईं उन एहसान खे ऐं न भुलो। न त आं जेको पहिरीं टाइम ॾिठा या पहिरीं जेको वक़्तु आ मथे आयो आहे उहो ॿोरो मुश्किल हो। जहिड़ा ई मके में रहंदा हुआ तहिड़ा आ मथे ज़ुल्म थींदो हो, आ मथे ॾुख हुआ, तकलीफ़ूं हुयूं, काफ़िर अने मुशरिक खे सताईंदा हुआ, ज़ुल्म कंदा हुआ ने अहिड़ा ज़ुल्म हुआ जे बाज़ार जे विच में सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा के ॿ टुकर करे में आयो। यासिर जो जेको आल हो अने यासिर के जेको क़त्ल करे में आयो। साहबा किराम जेकी महिनत करे कमाईंदा हुआ, मज़दूरी कंदा हुआ, उमड़े माण्हू झटे लाहींदा हुआ। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अने नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान खे 3 वरें सुधी डूंगर में जबल में शाबी अबी तालिब यानी हिकिड़ी फोट हिकिड़ी घार उन में रहणो पियो। पोइ मुसलमान पहिरीं हबशा हिजरत करे विया, पोइ वरी मदीने हिजरत करे मथे मजबूर थिया। ई तकलीफ़ूं जेको वियूं मुसलमान जे मथे तंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र कयईं ने मुसलमान खे यादि ॾियाराए जी ऐं उन टाइम खे न भुलो जरा आ मथे ई मुसीबतूं अने तकलीफ़ूं हुयूं। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन कुरो कयईं जे अल्लाह ताला उहो ॾुख आ मथां लाहे छॾियईं। पोइ अल्लाह ताला मदीने में आंखे हिकिड़ी बहितरीन जॻह ॾिने जो उते आ मथे कोई ॾुख न, को तकलीफ़ न, ऐं सुकून से आराम से रही सघो, पिन जा कमकार करे सघो ने अल्लाह ताला आंजी मदद कयईं। ने हिकिड़ो मतिलबु ई पण जे जंगे बदर में जरा ऐं ओछा हुआ 313 हुआ ऐं सामला दुश्मन जेको हुआ से 1000 जी तादाद में हुआ, तहिड़ा पण अल्लाह रब्बुल आलमीन आंजी मदद कयईं। त इन में वस्तुएं खे अल्लाह फरमाए तो ऐं भुलो न, बल्कि ऐं अल्लाह ताला जी इन एहसान खे यादि रखो न। जहिड़ पण अल्लाह ताला आखे कंहिं वस्तु जो हुकुम करे ताईं कयो, जहिड़ पण अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखे कंहिं पण कम लाइ करे सॾु कई त लब्बैक चई करे पुॼी अचो। पोइ अल्लाह ताला आखे पाक रिज़्क़ ॾिने। पाक रिज़्क़ ई जीअं ई जरा मदीने में आया अल्लाह रब्बुल आलमीन आजे खाधे पीते लाइ करे आंजी रोज़ी रिज़्क़ लाइ करे टोटल बंदोबस्तु करे छॾियईं। अने जरा कंहिं काफ़िर ऐं मुशरिक से आंजी जंग थी त उन जंग में लड़ाईअ में जेकी पण माल गनीमत, पैसो माल दौलत मिल्कत जेकी पण मिलियो उहो अल्लाह ताला आला करे हलाल करे छॾियईं। हालांकि आ खां पहिरीं जेको उम्मतूं वयूं उन लाइ करे अल्लाह ताला ई हलाल की न कयूं। त इंसान खे हमेशह अल्लाह रब्बुल आलमीन जो नेमतूं यादि रखियूं खपे। इंसान खे हमेशह अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र कयो खपे। अबू सईद मक़बूरी को बयानु कईं था, अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु बयानु कयो जे हिकिड़ी दुआ जेको आऊं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां सिखियो या जिन ॾींहं वटां मूं इहा दुआ यादि कई आहे उन ॾींहं वटां कॾहिं पण इहा दुआ मूं छॾई न आहे, हमेशह इहा दुआ घुरां थो। उहा दुआ आहे अल्लाहुम्मा जअलनी उज़िमु शुक्रक
व उक्सिरु ज़िक्रक व अत्तबिउ नसीहतक व अहफ़ज़ु वसीयत। दुआ इहा आहे जे ए अल्लाह तूं मूंखे वधारे में वधारे शुक्र करे वारो, वधारे में वधारे तुंहिंजो ज़िक्र करे वारो, वधारे में वधारे नसीहत मथे अमल करे वारो अने वधारे में वधारे वसीयत जी हिफ़ाज़त करे वारो तो मूंखे बना। ई दुआ अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिखायो हुयो त इंसान के जेको नेमतूं मिलें उन नेमत मथे इंसान के शुक्र कयो खपे। इंसान हमेशह अहिड़ो न हो, कॾहिं कॾहिं ॾुख पण वें था, तकलीफ़ूं पण वें थियूं, अल्लाह लाहे छॾे थो। पोइ अल्लाह ताला मुसलमान के ॿियो हुकुम ॾिने, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तख़ूनुल्लाह वररसूल व तख़ूनू अमानातिकुम व अंतुम तअलमून। जे ईमान वारा ऐं अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हक़ में ख़यानत न कयो अने अमानत में पण ख़यानत न कयो, इन हालत में जंहिंखे मड़ ख़बर थी है। हाँ अल्लाह ताला मज़ीद मुसलमाने के हिकड़ी ये नसीहत करे तो जेकी पण अल्लाह ताला जा ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आमते हक़ बने था उन हक़ में कें पण किस्म जी को पण ख़यानत न कयो। अने अमानत जो है इन जो पाण तो सिर्फ़ ई मतलब समझूं था जेको माड़ो पाण पैसा रखी वञे, को वस्तु रखी वञे तो उहा अमानत है। खाली अमानत ये पण है, पण अमानत जा मतलब कई थिए था, रुगो हिकिड़ो ही मतलब ना है। इन से मुराद वो तमाम ज़िम्मेदारियों आई जो इंसान मथे वें थियूं, इंसान वो मड़े ज़िम्मेदारियों पूरियों करे। इंसान वट कें किस्म जो को राज़ वे तो उन राज़ की हिफ़ाज़त करे। जेकॾहिं को इंसान कंहिंखे को ॻाल्हि चए, मशवरो ॾिने त उहो इंसान ख़ासो मशवरो ॾे, अने जो को इंसान कंहिं वटां को ॻाल्हि पुछे तो उनखे ख़ासो जवाबु ॾे। जेको पण इंसान कंहिंखे को राज़ चए पिन जो तो उहो राज़ जो को इंसान कंहिंखे न चई बड़े अमानतों आहिनि। इंसान के इन वस्तु की हिफ़ाज़त कई खपे। हातिब बिन अबी बल्ता हिकिड़ो साबी रज़ी अल्लाह ताला अन्हो फ़तेह मक्का जे मौक़े मथे उन हिकिड़ी औरत के ख़त लिखी ॾिने जे मक्के वारे के ॾेई अच, काफ़िरनि के। उन ख़त में लिखियल हो जे अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आ मथे हमलो करे वारा आहिनि त हिकिड़ो राज़ हो जे मक्के जे मुशरिक मथे ख़त लिखी करे ने हातिम बिन अबी बल्ता उन खे चई ॾिने जे आ मथे हमलो थिए वारो आहे। हालांकि उन खे मां ख़बर न वई, पर उहो ख़त वरी अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हलाए करे अने उन औरत वटां जटायो। काफ़िरनि खे ख़बर न पई त इन मां जटे लाथो। तो अहिड़ो को पण मुसलमान जो राज़ जो वे ई मुसलमान जो राज़ कॾहिं पण ॿिए खे चयो न खपे। पाण अक्सर ॾिसूं था कई माण्हू अहिड़ा आहिनि जो मुसलमान भाउ पिंड में वेही करे किथका को ॻाल्हि कई, किथका को मशवरो कई तो तेरे वञी करे ख़बर ॾेई अचनि था जे अॼु मुसलमान बेड़ा थिया हुआ ऐं जमात बिरी थी वई ने ही सलाह कयूं, ही मशवरो कयूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं, वञी करे ॿिए खे चवनि था। तो अहिड़ो न कयो खपे। मुसलमान जो राज़ जो है मुसलमान के रखियो खपे। ऐं जेको इंसान अमानत अदा नथो करे उन जे बारे में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरो फरमायो ला ईमान लिमन ला अमानत लहू वला दीन लिमन ला अहद लहू। जो उन इंसान जो को ईमान ना आई जंहिं वटि अमानत नथी वे, जेको अमानतदार नथो वे, जेको अमानत में ख़यानत करे तो अहिड़ो इंसान ईमान वारो ना आहे। अने उन इंसान जो कोई दीन ना आहे जेको इंसान वाइदो पूरो न करे, अहद पूरो न करे। न मुनाफ़िक़ जो अलामतूं आई उन अलामत में जा हिकिड़ी अलामत ये पण है जे मुनाफ़िक़ जो है पिन जे वाइदे में कूड़ो वे तो, ॻाल्हि में कूड़ो वे तो, वाइदे में ख़िलाफ़ वर्ज़ी करे तो अने अमानत में ख़यानत करे तो। तो इंसान अमानत में कंहिं क़िस्म जी को ख़यानत न करे तो अल्लाह ताला फरमाए जे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हक़ में, पहिरीं अल्लाह जे हक़ में न पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हक़ में कंहिं पण क़िस्म जी को ख़यानत न कयो। जेकी पण अल्लाह ताला आंखे हुकुम ॾे उन हुकुम के पूरो कयो, जेकी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंखे हुकुम ॾिए उन हुकुम के पूरो कयो। तो अमानत जो है उन चार क़िस्मूं बने थियूं बुनियादी तौर मथे। पहली क़िस्म ये है जे जो इंसान जै उहदे अने मनसब जो लायक वे उन इंसान के उहदो अने मनसब ॾिनो खपे। को इंसान जेकॾहिं कंहिं उहदे जो कंहिं मनसब जो लायक है तो उनके ॾिनो खपे। ये हिकिड़ी अमानत है। पाण कंहिंखे सरपंच बनायूं, पाण कंहिंखे इमाम बनायूं, पाण कंहिंखे मुतवली बनायूं, पाण कंहिं पण कम्युनिटी जो कंहिंखे चेयरमैन प्रमुख बनायूं, कंहिं इंसान के को पण पाण उहदो ॾियूं
तो ज़रूरी है जो वो इंसान इन जो लायक अने वो इंसान इन जो जेको है से हक़दार हुअणो खपे। ये हिकिड़ी अमानत है जे पाण कंहिं इंसान के जेकॾहिं को मनसब ने उहिदो ॾियूं था त उहो इंसान उन जे लाइक़ ने अहल हुअणो खपे, त उन इंसान खे उहिदो ॾियणो खपे। ॿिए नंबर मथे मनसब जेको जंहिं इंसान खे मिले, कंहिं इंसान खे को उहिदो मिले त उन इंसान खे उहो उहिदो जेको आहे, मनसब जेको आहे, उन जी ज़िमेदारी जेको आहे पूरी कई खपे, उन में ख़यानत न कई खपे। नंबर 3, कंहिं पण इंसान वटि जेकॾहिं कंहिं पण क़िस्म जी को अमानत रखियल आहे त उन अमानत में उहो इंसानु ख़यानत न करे। अने नंबर 4, जेकॾहिं कंहिं इंसान वटां को इंसानु मशवरो गिने थो त इंसानु उनखे ख़ासो ऐं बहितरीनु भलो मशवरो ॾे। मशवरे में जेको आहे खूटी सलाह कंहिं पण इंसान खे न ॾिनी खपे ऐं कंहिंजो को राज़ आहे त उहो राज़ जेको आहे कंहिं पण माण्हू खे चयो न खपे। अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान कयनि था, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल मुस्तशारो मुअतमनुन, जंहिं इंसान वटां मशवरो मंगे में अचे उहो इंसान अमीन है, अमानतदार है। यानी जेकॾहिं को इंसान कंहिं वटां मशवरो गिने थो त जेको इंसान मशवरो ॾिए थो उन मथे हक़ है जो अमानत से अने ठाहे बनाए ख़ासो ऐं बहितरीनु मशवरो ॾिए। ने हिकिड़ो ख़यानत जो मतिलबु ई पाण नमाज़ में ख़यानत। नमाज़ में ख़यानत ई है जो नमाज़ इंसान पढ़े अने नमाज़ जा अरकान पूरा न करे। नमाज़ में जेको रुको रहियो, सजदो रहियो, कसूर फ़ातिहा पढ़णी रही, ई मड़ जेको नमाज़ जा जेको रुकन रहिया, नमाज़ जूं शर्तूं जेको रहियूं, ये इंसान जेकॾहिं पूरियूं नथो करे त ई नमाज़ में ख़यानत है। त इंसान खे नमाज़ में ख़यानत न कई खपे। वज़ू जेको पाण कयूं था, इन वज़ू में जेकी पण अंग धोअणा ई मड़ ठाहे धोअणा खपे। इन में कंहिं क़िस्म जी को ख़यानत न थियणी खपे जेको अंग पंहिंजो कोरो रही वञे। ने जेको पाण गुसल कयूं था त गुसलनि में पण ठाहे बनाए हर की वस्तु जो ख़्यालु रखूं। यानी जेकी पण कम पाण कार कयूं उहो मड़ बहितरीनु अंदाज़ में उन तरीक़े मथे कयूं जंहिं तरीक़े के अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अने अल्लाह ताला पाण खे साम्हूं बयानु कयो हुयो। अल्लाह ताला पाण खे जेको तरीक़ो ॾसें उन तरीक़े मथे जेकॾहिं पाण अमल कंदासीं, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तरीक़ो ॾसियो उन मथे जेकॾहिं पाण अमल करे हर को कमु कंदासीं त पाण अमानत में ख़यानत खां बची सघंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह ताला पाण मणी मुस्लमान खे क़ुरान मथे अमल करे